की कूड़ो ते वेंदो हूंदाई अञा त नाली गा मुराद मूंखे लॻे थो त सिकू वारा रूंडे जे घर पहुची विया अथई। पहुची विया हूंदा तो पोइ देर छाजे लाइ थो करी? अञा निकाह कोन पियो हूंदो। हल तली रूंडे घर ममण मचायूं था। हल भली, पर अॻियां बि रूंडो ऐं पुफी अथई। फ़ैसिलो करण में देरि ई न कंदई। माना तुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त संग बि वियो ऐं पैसा बि विया। संग बि वियो जे पैसा बि विया। हिन रूंडे खे छॾींदासीं कोन, हिनखे पुछड़ो ज़रूरु कंदासीं, टंगूं बाहूं भञंदासीं। रूंडो एतिरी आसानी सां इहे 5 लख रुपया वापसि कोन कंदो। इहे ईअं सम्झ त वञी वॾे खूह में किरिया आहिनि। इन खे कढण जे लाइ वॾी जिदोजहद करणी पवंदी अदा। बाबा अचे पोइ हिन रूंडे सां हिकु कहाणी ज़रूरु कंदासीं। फ़िलहालु हल था हलूं। जीअं तुंहिंजी मर्ज़ी अदा। बाक़ी मूंखे नथो लॻे त इहो रूंडो असांखे 5 लख रुपया वापसि कंदो। हल त हलूं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।